हिते जेको साईं टेऊंराम जे नाले सां असांजो ब्रिज जो उद्घाटन थी रहियो आहे, उते राष्ट्रीय सिंधी समाज जे कमल वर्धानी ऐं श्री महेश आहूजा जे आह्वान ते असां हिते हाज़िरी ॾियण आया आहियूं। सिंधी समाज जो शान वधाइण आया आहियूं। धन्यवाद। तव्हांजो स्वागत कयो वियो। अचो ॾिसो, ही स्वामी सतगुरु स्वामी टेऊंराम महाराज जो वॾो फंक्शन हिते कयो वियो, जेको सिंधी जहान सां गॾु अनेक क़ौमुनि साथ ॾिनो। सर्वधर्म समान, सर्वधर्म समान, सर्वधर्म समान। ॾिसो, सभिनी भाउरनि हिते गुल चाढ़िया। हिन दरबार ते सतगुरु स्वामी टेऊंराम महाराज ओवरब्रिज जो वॾो ख़ात्मो कयो। असांखे श्री कमल भाई वर्धानी अध्यक्ष महोदय राष्ट्रीय सिंधी समाज हिकु आह्वान ॾिनो हो कि तव्हां हिते प्रोग्राम ते वञिजो। ॾिसो, हिन पुल जो बि हिते वॾो उद्घाटन थियो। सभु समाज जा माण्हू आया, सभिनी अची करे हथ वधायो ऐं समाज खे हिकिड़ो कयो। तव्हांजो नालो छा? कंचनबेन पंजवाणी। कंचनबेन पंजवाणी। हिते तव्हां अॼु कहिड़े प्रोग्राम में आया आहियो? अॼु असां नरोड़ा ब्रिज जे सतगुरु स्वामी टेऊंराम महूरत ते आया आहियूं। हा, बरोबर। जंहिंजूं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। मां वाइस प्रेसिडेंट गुजरात तव्हांजो स्वागत करे रहियो आहियां। सतगुरु स्वामी टेऊंराम महाराज ओवरब्रिज ते राष्ट्रीय सिंधी समाज तव्हां सां गॾु आहे। अचो साईं, अचो, ॾिसो ही सुठो प्रोग्राम अॼु थी रहियो आहे अहमदाबाद में। रितू भेण बि हाज़िर आहे। रितू भेण संरक्षक आहे अहमदाबाद महिला सेल। राष्ट्रीय सिंधी समाज जा महिला जा अध्यक्ष असांजा डॉक्टर वाधवाणी निर्मला, अहिड़ा सुनील वाधवाणी बि हिते हाज़िर आहिनि। राष्ट्रीय सिंधी समाज आगेवान जितेंद्र भी हाजिर आहिनि। मां महेश पी आहूजा गुजरात वाइस प्रेसिडेंट तव्हांजो स्वागत थो कयां। अचो, सिंधी गॾु थियूं। जोर सां चओ। असांजा नारी भाई लस्सी वारा बि हिते हाजिर रहिया। ॾिसो, नारी भाई लस्सी वारा सिद्धपुर मां ख़ासि हिते आया ऐं समाज के स्वामी उन्हनि जो स्वागत जीतू भाई करे रहिया आहिनि। अध्यक्ष महोदय राष्ट्रीय सिंधी समाज सॼो गॾु थी वियो आहे। हज़ारनि जी तादाद में न, लखनि जी तादाद में असांजो सिंधी समाज गॾु थी वियो। अचो, सिंधी समाज आयो लाल कयो। असांजा नारी भाई लस्सी वारा जेके मिनिस्ट्री सां जुड़ियल आहिनि, अॼु मूंखे लॻे थो सिंधी समाज जागी पियो आहे। पाण सभु भाउर आहियूं, पाण खे कंहिंसां बि मतिलबु न आहे। असांजा ॿार, असांजूं नियाणियूं सुखी रहनि, बसि असांजी उहा ई दुआ आहे। वाह सिंधी, वाह वाह सिंधी, जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय मां सिंधी आया, मां सिंधी आया, मां सिंधी आया, सिंधी आया, मां सिंधी आया। गर्व से बोलो हम सिंधी हैं। वाह सही, वाह गर्व से बोलो हम सिंधी हैं। वाह 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 वाह। अजी ॾिसो, अमर है हिंदी बोली, 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 अमर है ऐसी बोली, अमर है हिंदी बोली, अमर है मां सिंधी आया, मां सिंधी आया। जय झूलेलाल। मां बलराम खूबचंद थावानी, MLA नरोड़ा विधानसभा अहमदाबाद गुजरात। तव्हां सभिनी खे ॿुधाईंदे घणी ख़ुशी थिए थी त अहमदाबाद में रेलवे फाटक जे मथां नरोड़ा विस्तार में ब्रिज ठही तैयार थी वई आहे। आसरे रुपया 100 करोड़ जे ख़र्च सां तैयार थी वई आहे। उनजो मां नालो अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन में संतन जे नाले ते पास कराई आहे, साईं टेऊंराम महाराज जी जे नाले सां, जेके असां सिंधी समाज जी वॾी हिकु गादी आहे। ऐं असां संतन, असांजे समाज जा सुठा संत आहिनि। पाकिस्ताननि खां उन्हनि जी गादी हले थी। अच्छा, अॼु तव्हां हिते जमा थिया आहियो, कंहिं विषय में जमा थिया आहियो?
असांजो क़ीमती असांजो कार्य थियो आहे, सिंधी समाज जो नालो ऊचो थियो आहे, जो अॼु असांजे संत शिरोमणी संत साईं टेऊंराम जिन जे नाले ते हिकु पूरे भारत में हिन महिल ताईं अहिड़ो कार्य न थियो जेको बलराम थावाणी करे ॾेखारियो। इतिहास सिंधियुनि जो इतिहास में गोल्ड जो नालो रखियो वेंदो, साईं टेऊंराम बिरज जो नालो रखियो थो वञे ऐं हिन कार्य खे सफल करण में राष्ट्रीय सिंधी समाज अॻिरो अॻिरो क़दम वठी रही आहे। अहिड़ा भेण रितू भाटिया बि ॿ अखर ॻाल्हाए सघनि था। अॼु असांजे सिंधी समाज लाइ तमामु फ़ख़ुर जो ॾींहुं आहे, छोकी असांजे अहमदाबाद जे MLA श्री बलराम थावाणीअ तमामु घणियूं कोशिशूं करे सरकार खां हिन पुल जो नालो असांजे सिंधी समाज जे हिकु तमामु ऊचे संत साईं टेऊंराम महाराज जे नाले सां रखायो आहे। ऐं भले उन में केतिरियूं बि अड़चनूं छो न अचनि, पर असांजो सिंधी समाज उन्हनि सभिनी अड़चनुनि खे पासीरो करे अॻियां वधी रहियो आहे ऐं सिंधी समाज जो नालो ऊचो करे रहियो आहे। जय झूलेलाल। मां महेश पी आहूजा, गुजरात वाइस प्रेसिडेंट तव्हां सां गॾु आहियां। मां राष्ट्रीय सिंधी समाज ऐं श्री कमल वर्धाणी जूं तव्हांखे शुभेच्छा मोकिलियूं आहिनि। धन्यवाद। जय झूलेलाल। सचो सतराम। त कीअं लॻी अॼु जी असांजी प्रस्तुति? तव्हां बि पंहिंजे शहर जा कोई बि सिंधी समाचार असांखे मोकिले था सघो। सुठी सुठी नंढी नंढी वीडियो ठाहे करे असांखे मोकिलो। अगरि तव्हां सुठा सिंधी गीत या भॼन ॻाइणु ॼाणो था त उहा बि पंहिंजी वीडियो ठाहे करे मूंखे मोकिलो। मां लॻाईंदुसि पंहिंजे चैनल ते, उन्हनि खे ॾींदुसि स्थान। ऐं हिन तरीक़े जी कहिड़ी बि सिंधी ख़बर या सिंधी गीत या भॼन ॾिसण लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूं सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो सिंधी नॉलेज। इनखे सब्सक्राइब करो, ही तव्हांजो सिंधी चैनल आहे। हर सिंधी ताणी इनखे पहुचायो, इनखे शेयर करो ऐं कमेंट करो, लाइक करो ऐं वधीक खां वधीक ॿियनि पंहिंजे सिंधी भाउरनि खां सब्सक्राइब कराए करे सिंधियत लाइ प्रचार प्रसार में तव्हां सहयोग ॾियो। जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर सुहाणे सरानी सां गॾु सिंधी नॉलेज।